الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم पीर मोजा बादशाह जीनानी जलील दादला दरगाह जा खामद जा खलील हुसैनी आया वाहर चम वसीला दाता मुझी दिल खे दे दिलासा दलील जिल्लत कयो मज़लील रस बादशाह बगदाद जा मेरे लब पे रात दिल है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने मेरे काम गौसे आज़म
पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है, अजमेर का साथी हो बगदाद का मैखाना। हमदा सलवात के बाद काबिले तकरीब सी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझे सोने बादशाह पीर जी यारी शरीफ जा पहुंची। अल्हम्दुलिल्लाह चाचा रईस हाजी खान मोहम्मद चांजो साहब अदा मुनीर अहमद चांजो साहब अदा गुल मोहम्मद सोलंकी वारन जी तरफों असांजा मुजाहिद आले सुन्नत बरादर हाफिज़ दोस्त अली अदा हाफिज़ हबीबुल्लाह कादरी ऐं ॿी चकाद जमात दस्तगीर जे मुरीदनि जी उन्हनि पारां अॼु यारी शरीफ़ जो प्रोग्राम जंहिंजी सदारत पीर तरीक़त रहबरे शरीयत साईं क़िबला पीर सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी कादरी दामत बरकातुल आलिया करण फरमाईंदा। मूंखां ये तारीख़ बि पंहिंजे हिसाब सां वठूं था करबला मौला खां थी पर कुदरती साईं वारा के सबबों लेट थी विया। अॼु कुंभ मां निकिता अरबा ते पहुता। अल्लाह साईं वारनि जो सफ़र बिल ख़ैर फरमाए। दस्तगीर जी औलादा समझ उन्हनि जी रूहानी सदारत जारी मूंखां अॻ में ख़तीब आले सुन्नत बरादरम साईं मुफ्ती हाफ़िज़ शाह नवाज़ मुर्गियो साहब खे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खुल्क़ अज़ीम ॿुधाए रहिया। दोस्तों अॼोके प्रोग्राम जी निगरानी साईं वारनि वारी अदा मुजाहिद अहले सुन्नत बरादरम साईं सलीम कादरी जे हवाले कई। अल्लाह ही प्रोग्राम कबूल फरमाए। पंजाब जी हिकिड़ी वॾी कादी आहे लाइलपुर साईं पीर सैयद जमात अली शाह सुभान अल्लाह नक्शबंदी रहमतुल्लाह सुभान अल्लाह हिन बुजुर्ग साहब महबूबन कचहरी फरमाई। मदीने पाक पेड़ू भेरो वया त लाज़मी उचे जो को हिसाब किताब आहे वो साईं के वणियो न साईं जी तरफ रोज़े जी तरफ मुंह कर तो वरी छूटा हटाए वेड़ा कर सो साईं के वजो महबूब करीम मदीने में ख्वाब में ज़ियारत कराए पान फरमायूं माइट कदे लाइलपुर जे कमन में असां तो कान चढ़ांदे सुभान अल्लाह तू मदीने में वेठो तबसरा करे छले तू उम्रो कर हलो
जो अजब अदा सलीम लंगर हले तो मदीने पाक में मखसूस मन पाए रमजान सजो सोमनी का पो पाया वरेगा पाया सजो साल पाया इस्टोक में रमजान में रही ये फकीर उन दरगाह है हाने उन्होंने के लाइसेंस मिले बगदाद शरीफ में भी नगर हले उन्होंने बुजुर्ग लिखियो तो साल में जो पंच नियाजू कंदो पंच अमा याद करे छो कम वाली छो हाँ यानी कहना शुरू करें जै शख्स साल में यारे कई बादशाह पीर एक वरी पोयां रमजान जै रमजान की 3 तारीख अम्मा खातून जन्नत की न्याज ली 21 तारीख रमजान की मौला अली साईं जी न्याज ली मुहर्रम महीने में 10 मुहर्रम ते इमाम आली मकाम इमाम हुसैन जी न्याज ली 12 रबीउल अव्वल ते आमिना के लाल जो उर्स लायल परवारा चवंदा त न उन्हनि जो रोजगार रिज़्क टुटंदो न को खुटंदो ये पंच न्याजू करण वारे जो रोजगार टुटो तो क़यामत के ॾियारे असां सैयदन से भली रब जी बारगाह में दाख़िल एडी वडी करम की एडी वडी ज़बान तो उन्होंने मदा हिकड़ी न्याज अजा यानी शरीफ जन 12 कई जन 11 कई ये न्याजो ॾिनो खुदा उन्हनि खे खाली न छॾे छो न परे बहरहाल मूं अवां इश्क वारी जमात जे ख़िदमत में एक आयत करीमा पढ़ी आहे उनमें अल्लाह वारनि जो शान कुछ अकीदे जो ॻाल्हियूं पोइ बादशाह पीर जे हालात ते जेको ॻाल्हाए सघो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी अहिड़ी मोहबत भरी सलाद पढ़ो साईं करीमन फरमायो जी रोज़ मुंहिंजे मथां 70 सलातूं पढ़ियूं क़यामत जी खुदा हुन जहिड़ा 70 रहमत जा दरवाज़ा सल्लल्लाहु अलैहि अल्लाह साईं ईमान वारनि खे सदे बिन ॻाल्हियुनि जी ताकीद पियो फरमाए इत्तक़ुल्लाह मा अल्लाह खां ॾिजो वकूनू मा सादिकीन सच्चन संगत मगन कन के फरमायो ईमान वारो तो मूं रब खां ॾिजो सच्चन संगत छाजे लाइ कहिड़ो फ़ाइदो आहे उलमाए किराम फरमाइनि था मोमिननि वटि ईमान जी दौलत
मोमिन के दुनिया में ते इज्जत वारो बनाया पर मुझा प्यारा जने दुनिया में दो बुद्धंदा त इया आयो तकबर नागन बिछुन पलाह जो खरा पर मुझा प्यारा मुसलमान भाइयों मदीने जो मीर जो फरमाए मोमिन तू गलती न कर तो वट ईमान जी दौलता तो अल्लाह दे रसूल के सुनतो लिहाजा कब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्ना मोमिन तुझे मरण दी देरा तुझी कब्र नागन ऐ पिछड़ मां भरी कान मोमिन तुझी कब्र जन्नत जे बागन मां बाग हूंदी तो वठी ईमान तो अल्लाह सा वायदो पारियो आलम अरवा में जनेर बकरीन सभिनी रूहन के घुराए फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न हो त सभिनी हाँ कई कालू बला असांजा रब वाया भील कोली सभिनी जे मन इएं चयो त तूं असांजो रब पर दुनिया में थी पूरी दुनिया में बेवफा थी विया पर असां से करम चो आमना जे लाल जे सदके जो कलम पढ़ी वो वायदो पारे मिठाई सा फरमाए तो अलस्तु बिरब्बिकुम जने कन पयो कालू बला कलबसी जने चित चयो हाणी घारण हित पयो वचन वेड़ी चंसी ही जेका असां वफ़ा कई अल्लाह से समाए जो पूरो कयो खबर हुजेव त अल्लाह ऐं अल्लाह जे पाक रसूल के वफ़ादारी बनदी वफ़ा बनदी मौजू खां हटी थो गाल कयो शाम मुल्क जो हिकिड़ो बुजुर्ग हुयो मुझा प्यारा दोस्तो उन बुजुर्ग संबत कई त हज करे चऊं हज बते ॿिया बि माण्हू सम्झिया हज की तैयारी क्यों दुआ कयो असांखे इहा तैयारी नसीब थिए मुंहिंजा अल्लाह साईं मिली चओ मन यारी वारे प्रोग्राम में पंहिंजो कुल्लू निकिरी अचे मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ु ही अघाई या आरज़ु सीने में मुझो घर बने मदीने में मुझो घर बने मदीने में मौला अल्लाह साईं नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाज़ो नबवी हरम अंदर में मुझो पढ़न जनाज़ो
रौलतुल बकी में मदफून कन जनाजो या माझड़ी पे चाहे पियो को अमल लाए कमजोर मुँह मिस्कीन में मुहजा अल्लाह साई मुझो घर बने मदीने में मुझो मौत छे मदीने में। साईं वारा हज की संपत करे निका कोट खां शहर खां ॿाहिरि निकिता त हिकिड़ो थनार बकरियूं पियो चारे। प्यारा मुसलमान भाइरो उन जी नज़र पई उन थनार चयो अवां केॾां संभरिया आहियो केॾां नंढ पधान कया। हाजिन सगोरन जवाब ॾिनो असां जी संबत मको मदीनो आ हज जी संबत आ त हू थनार बकरियूं छॾे वेझो अची बाहूं ॿधी हाजिन सगोरन खे अर्ज़ थो करे ओ हाजियो जॾहिं हज करे मको करे मदीने शरीफ वेंदो पोइ जॾहिं मुआजा शरीफ जे साम्हूं पंहिंजा सलाम पेश कंदा उन टेम मूं ग़रीब आशिक़ जो लालो वठी अरबी जाम खे सलाम चइजां। तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले मेरा क़याम नहीं था तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले मेरा क़याम ले जा मेरे आका के लिए मेरा सलाम ले जा। तैबा को जाने वाले तैबा को जाने वाले। साईं तो ठीक है जड़े हज करे मदीने शरीफ दाखिल था मुआजा शरीफ के सामने आया हिन ग़रीब आशिक़ जा सलाम 8 ॾींहं रहिया 40 नमाज़ूं पूरियूं थियूं पर साईं वारनि खे उन ग़रीब आशिक़ जा सलाम सिर्फ़। हाणे जंहिं वक़्त में मदीने पाक खां मोकलानी करे बीरे अली वारी जाइ ते मस्जिद मौला अली वारी जाइ ते पहुता उन जाइ ते मुंहिंजा प्यारा दोस्तों उन साईं अब्दुल हाशिम के सलाम याद आया उन गरीब जा। भले उठा हलियासीं गरीब चयो मुंहिंजा सलाम नालो वठी कजां सिर्फ़
साथी ने चई या तो हलो मदीने अली सलाम पर जाए तो या तो मुझो उठ सामान आवा मक्के खड़ी हलो आऊं सलाम गरीब आश का जा दई वो कहीं न कहीं काफिले से रलियो पियो हाणे अदा मोहम्मद सलीम पीर अली का मदीनो फासलो मुझा प्यारा दोस्तों हाने काफिले वारन जो सामान असन जे हवाले कर उठ भी असन जे हवाले कर तू भली वई उन आशिक जा सलाम दई वो के काफिले सा रलियो अचना मुझा प्यारा दोस्तों हाने ही आशिक कुरानो से अब्दुल हाशिम सा निकतो मदीने आए सांची थी गई नमाज पढ़ी सांची का मुआजा शरीफ के सामने आयो अर्ज की सही मां कोठा निकतो तो मुके आवा जे आश के थनार सलाम अल्लाह फलाने मिस्री या सही हाने मोटी आयो आया उन आश के सलाम कबूल हुआ हाने बियो को सुनानो हो कोन मस्जिद में सुन्नत एतकाब जी करे सुनी नबवी मस्जिद जी मस्जिद में एक फर्ज पर तहज्जुद पने आका इनामदार जी मस्जिद में सुनी तो सुतो पिया रात जो ख्वाब थोड़ से हल्के बुजुर्गन के ख्वाब कोनो पान सुतो त हिकड़े जवान अची उठारियो अजा उठी अजा जाग साईं उठो न्यारे रोबदार हसीन खूबसूरत चेहरे वाले मथा भी तो साईं के अची डप पियो आऊं मस्जिद में सुतो आया अरब को कारण भी आयो मुखे मस्जिद में सुतो कोन सो साईं को अरब करे अर्ज के अदा मां पंजो मुझो घर तर कोने आ मुसाफिर आया मजबूरी में साईं जी मस्जिद में सुतो है उठारण वाले जवान चयो मुझी गाल समझ ठीक आ तू मस्जिद में सुतो आई पर उठी गले जो बटन ठा पंहिंजा कपड़ा सही कर तो आमिना जो लाल मिलन थो चाहे तुझो भाग खुलो तो सदनी जान जो सरदार तो मिलन चाहे दीदार करन तो चाहे जे जेला आशिक चंदान मुंह घर अची थिए जे मेजरो मेहमान ताने तनूरन में भेरे हना भान को पेकन सूझो पान सिर घर घोड़ा सैयदता मूसारी दे सुपरी अची दे है गार तेरन धरिया पंबड़ियों हंज बिछाया वार ओ साजन सब जमार मत गोली थी खुदारिया अज तोखे रब राजी छुआ जो तोखे बिनी जान जो सरदार जो दीदार अरे उठी मां यकदम उठवायो यकदम उठो ते रोज़े पाक में
मुखे ईअं लॻो ॼण का बिजली चमके साईं करीम रोज़े मुबारक में ॿाहिरि आया सुभान अल्लाह खड़ी ने खुमार मां जानाज़ कयूं नज़र सूरज शाखूं झकियूं घूमणो कमर तारा कचूं ताए बचा मुझो देखी दे दिल भर कोई छको छोड़ जोहर मुझे जान बचे जमाल सी साईं रोज़े मुबारक में ॿाहिरि आया सुभान अल्लाह चंद बुख बदर बाबा मेहर अली शाह जीलानी चंद मुख बदर लासानी मथे चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी मत भरिया सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो साईं रोज़े मुबारक मां ॿाहिरि आया जॾहिं वेझा आया त चाचे कुराड़े खे निहारे पाण फरमायो अब्दुल वफा भली करे आया साईं फरमायो अब्दुल वफा नालो त ॿियो साईं अब्दुल वफा हाणे चाचो कुराड़ो वॾी उमिरि वारो उन पंहिंजे हिसाब सां सम्झो त महबूब करीम खे साईं मुंहिंजो नालो चइण त लही वियो पर मां चई मुंहिंजो फिलानो पर मैं नालो तुंहिंजो फिलानो आहे पर तो जहिड़ो वफ़ादार केरु जो हिकु थरार आशिक़ जे सलामनि जे लाइ उठ छॾी सामान छॾी पीरे अली खां पंज वापस मदीने आयो सर्वण आशिक़ जा सलाम पहुचा मां मुस्तफा खे तुंहिंजी वफ़ा वणी आहे इन जे करे तुंहिंजो अॼु खां नालो आहे अब्दुल वफ़ा साईं फरमायो अब्दुल वफ़ा हाणे घुर छा थो घुरी प्यारा मुसलमान भाइरो साईं के ज़हन में उठो काफ़िलो मको पैठनो आहे साईं के अर्ज़ कई हालांकि चवे आ त झोली मुंहिंजी आहे खाली झोली भर रसूल अल्लाह नाहे ताकत मुने माली शगोर या रसूल अल्लाह शगोर या रसूल अल्लाह आए खाली झोली भर जा रसूल अल्लाह नाहे ताकत मुने माली शगोर रसूल अल्लाह झोली मोदी आए खाली झोली भर जा रसूल अल्लाह प्यारा मुसलमान भाइयो साईं अर्ज़ कयो सुनो मूंखे मके पहुचणो आहे उठ वियो हलियो सामान वियो हलियो साथी विया हलिया मुंहिंजी का सुञाणप कान्हे का मके पहुचणो आहे त साईं जो फरमाए महबूब करीम मुंहिंजे कुलनि खां ई हथ ॾेई हीअ खणी का शइ हीअं जो रखियो त साम्हूं काबो आहे तवाब हले पियो साथी अञा पैदा ई कोन साईं अॻे मथे पहुतो त वफ़ादारी रब खे बि वणे थी
वफादारी आमना जी लागत बने तो ही जो असां रब ऐं रब जे रसूल सां सौदो कयो आहे न इहो असल में वाइदो करे आयासीं आल महिरबान रब तूं असांजो रब फरमा हाणे दुनिया में ख़बर पवंदी त केरु ठहंदो भाई अल्हम्दुलिल्लाह असां खे रब करीम ईमान नसीब फरमायो ईमान जी दौलत नसीब फरमाई हाणे दुनिया में जिन जे करे शान वारा आहियूं कब्र में वेंदासीं त मुंहिंजा प्यारा असां जे लाइ कब्र जन्नत जे बाग़नि मथां बाग़ हूंदी बाग़ हूंदी वरी साईं करीम अलाह सॼो पाण हली ईंदा तो मोमिन आयो आहे ॾींहंनि जे कब्रनि वारनि खे परे खां तरी खोले महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार कराईंदा पुछंदा पर जेको मोमिन आहे जेको आशिक़ रसूल आहे उन जी कब्र में आमिना जो नाम जेके सॾ कंदा वेंदा आहियूं हाय मिल मोहम्मद अन ॾिठे अॼु सफ़र ते बस खयो सभु ॿार पंहिंजा नूर पर ते पियो वञूं मिल मोहम्मद अन ॾिठे अॼु सफ़र ते पियो हाय आई मुश्किल केरु तारे बस मोहम्मद तो बिना आई मुश्किल केरु तारे बस मोहम्मद तो बिना घर घड़ीअ जो हित छॾे असली घर ॾे पियो हाय हितो हुतां जी ॻाल्हि कान्हे कीअं सम्झां बोली बि हितो हुतां जी ॻाल्हि कान्हे कीअं सम्झां बोली बि घर घड़ीअ जो हित छॾे असली घर ॾे पियो हाय दर्द मां दाहूं कयमो अल्लाह दोस्त दर्द जे जीअरे जान बना मिली अच जाए कब्र के हाय लाश मुंहिंजो दफन दोस्त पंहिंजे दरा कयूं लाश मुंहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे दरा कयूं ही जनाज़ो जारी रहे तुंहिंजी नज़र ते नारे तकबीर नारे रिसाले नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत प्यारा मुसलमान भाइयों ही जग कब्र पर क़यामत वारो ॾियारो केॾो सच ॾियारो आहे जंहिंमें सितारा टुटी वेंदा सिज सवाने ते ॾेई ईंदो माण्हू पकड़ पिया ॻारींदा 50,000 साल जो ॾींहुं हूंदो ज़मीन टामे वांगुरु टकल हूंदी उन ॾियारे मुंहिंजा प्यारा जेको मोमिन आहे जेके रब ईमान जी दौलत ॾिनी आहे उहो ईअं
पियो हलंदो जन सकरंदिया पंहिंजे ॻोठ में पियो घुमे काफर मुनाफ़िक़ जंग कंदा रियूं कंदा किरंदा रब असांखे पंहिंजी उहा शइ जे जेका तो हिननि खे ॾिनी आहे कीअं पिया माण्हू लोॾे घुमनि रब फरमाईंदो हिननि वटि ईमान आहे इहो ईमान हिते नथो मिले इहो सौदो वापार दुनिया में पियो हलियो मुंहिंजे महबूब मूंखे सॾ पे कया मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे वली आलिमन कारियन हाफ़िज़न सॾ पे कया अचो ईमान वठो दुकानूं खुलियूं पयूं इश्क जी बाज़ार खुली पई तव्हांखे होश न आयो तव्हांखे ख़याल न आयो अवां ईमान न वठो हाणे ईमान इलाही महांगो आहे उते मुफ़्त में पे विकाणो जॾहिं साथियुनि ते सॾ कया तॾहिं ॿुधई तीन बोरी पलह जाम पुनल जो तो ढलियो कोन डोरी अरे नाहकल डोरी पई रणन में रिहू करे उते मुफ़्त जो सौदो वठे हा अॼु मांगो आहे सत आसमान सत ज़मीन सोन मां नपाक सोन मां भरे ईंदो त बि ईमान कोन्हे ईमान मिलण जो तरबत मुंहिंजे महबूब पे भरायो उन वक़्तु झोलियूं थलियूं अर्ज़ कयो आहे त मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल जूना तेरा दे डाल सदका नूर का उन्हनि झोलियूं थलियूं ख़ैरात वठो मुंहिंजे महबूब कंहिंखे ख़ाली कोन थी थिए जेको पे आयो उनखे नवाज़ींदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकु दफ़ो मदीने शरीफ़ मां अचे पियो त साम्हूं हातिम ताई जो ॾोटो चवंदा आदि ॿिन्ही जी मुलाक़ात थी हातिम ताई मां ॿुधो वॾो सखी ॾींदा माण्हू मिसाल ॾींदा आहे वॾो हातिम ताई उन जो ॾोटो हेॾा रहमत वारे नबीअ जो ॾोटो ॿई जॾहिं पाण में मिलिया साईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो हातिम ताई जा ॾोटा ॿुधूं था त तुंहिंजो नानो वॾो सखी हो भला संदसि खज़ाने जा केतिरा दरवाज़ा हुआ कीअं वंड हलाईंदो हो हातिम ताई जो ॾोटो चवण लॻो साईं नाना जा 11 खज़ाने जा 11 दरवाज़ा 11 दरवाज़नि तां किथां कपिड़ो मिलंदो किथां अन्न मिलंदो हो किथां अटो मिलंदो हो किथां सोन मिलंदो हो किथां चांदी किथां ॾोकर ईअं मुख़्तलिफ़ दरवाज़नि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो वंड मिलंदो हो इमाम हुसैन अलैहिस्सलाम को सवाल घर में देख हिकिड़ो दफ़ो अची वञी वरी मोटंदो या न तुसीं वरी मोटंदो वरी वठी साईं फरमायो ॿी ॻाल्हि त जॾहिं तुंहिंजे नाने खां वंड वठी हलंदो पोइ जेकॾहिं रईस वारनि जे ॻोठ खां गुज़रियो त उनखे पेनू चवंदा छा चवंदा तुसीं चवंदा या त पेनू चवंदा पिनी पियो वञे
भला 11 दरवाजन में हाणे घणा खुला आदम जी रोटी तो सब बंद थी। इमाम आली मकाम फरमायो हाथ उठाई जा डोटा हाणे बुध त मुझे नाने रसूलुल्लाह जे खजाने जी ॻाल्हि मुझे नाने मोहम्मद के खजाने जा 11-12 दरवाजा कोन वा एक दरवाजो आ एक दरवाजो हुयो न आहे तुझे नाने जा गुजरी गया बंद थी गया मुझे नाने जो एक दरवाजो आ जदा का खुलो आ क़यामत जी सुबह ताई खुलो रहंदो मुझे नाने रसूलुल्लाह जे दर ते जेको हिकड़ो दफ़ो आयो त को सिद्दीक़ अकबर बणजी वियो को फारूक आज़म बणजी वियो को उस्मान बणजी वियो को शेर खुदा बणजी वियो को दस्तगीर बणजी वियो को गरीब नवाज बणजी वियो को दाता बणजी वियो को कलंदर बणजी वियो को मुंहिंजा प्यारा चोर आयो त मोर बणजी वियो ज़ालिम आयो त आदिल बणजी वियो अहिड़े नमूने सां नाने जे खजाने जो हिकु दरवाजो अज तक खुलो आ पर कम जो ॾियारो थींदो सजने से ते नहीं दो माण्हू चर चर ॻोल्हे ॻोल्हे मुंहिंजा प्यारा परेशान थी वरी बि मुंहिंजे उन नाने जे हिकु दरवाजे ते ईंदा अर्ज़ कंदा असां ऐबदारनि जी गंदनि गुनहगारनि जी गुनल करका तुम्हारी सही आयूं ॾाढा ॾुहारी सही आयूं ॾाढा ॾुहारी असां ऐबदारनि जी गंदनि गुनहगारनि जी गुनल करका तुम्हारी सही आयूं ॾाढा मुझो नाना सही सुतल हूंदो उथंदो मथे उगारो पेरे उगारे गरीबन जे विच में भी फरमाईंदो अना लहा अना लहा अचो मां मुस्तफा जो दर अचो अचो कोई महशर निहारे मुझो सजन ॾिसजा महशर निहारे मुझो सजन ॾिसजा कीअं रंग फुलाए बुरा बख़्शराए उते वंड वंडण ॾिसजा महशर निहारे मुझो सजन ॾिसजा महशर निहारे मुझो सजन ॾिसजा ईसा बहूंदो मूसा बहूंदो याकूब यूसुफ यहया बहूंदो आदम बहूंदो ईसा बहूंदो याकूब यूसुफ यहया बहूंदो उते कम कौन कोई दो उते कम कौन कोई दो उते कम अचण ॾिसजा महशर निहारे मुझो सजन ॾिसजा महशर निहारे मुझो सजन ॾिसजा मुसलमान भाइरो रब फरमाईंदो अहिड़ो सख़ी दरवाज़ो अलाह कोन्हे न अलाह वंड वठो आहे मूं त पंहिंजे महबूब खे वधो आवाज़ में चहिरो ॾेई मोकिलियो भलेल वारा ज़िंद ठाहे मोकिलियो यासीन वारी सूरत पाए आया अव्हां खे नज़र न आयो हाणे ईमान कोन मिलंदो चाहे ज़मीन आसमान सोन जा भरे ईमान कोन मिलंदो ईमान मुझे मदीने वाले वीर में हाणे त समझ केॾी वॾी क़ीमती दौलत अची ईमान जी दौलत अची अॼुकल्ह 5 रुपया खीसे में तो बस में संभाले था
सिलसिले में पासे वारो खींचो कॾहिं पंहिंजो मथां सुम्ही बस में गाड़ी में सुमती बने में वेठे न पासे वारो खींचो सम्झि पंहिंजो आहे हाणे दादा जी अॻे खीसे में छा था कनि असां वटि कराची हिकिड़ो ईंदो पोइ मिड़ी अची ठूठ रहंदो त जहिड़ो जहिड़ो कंदो ॿ वरी हुनजा साथी ईंदा साइड वठंदा हुन खीसे वारे पर साइड में उहो पैसा कढी विण चढ़नि हाणे माण्हू सुठनि में खीसा ठहनि उन मां बि मूं ॿुधो त करियो हाणे पैसे जा चोर पैसे जा दुश्मन एॾा सख़्त त ईमान जा दुश्मन केॾा सख़्त हाणे रब जो फरमा ईमान वारो अवां वटि ईमान जी दौलत जेका वॾे में वॾी दौलत मथां कननि में कपा विझी कननि ते वार विझी घुमी त मुंहिंजी दौलत खे ईमान खे को ख़तरो लाइ न तोखे ख़तरो टिनि माण्हुनि टिनि शयुनि पहिरियों ख़तरो शैतान खां ॿियो ख़तरो नफ़्स खां टियों ख़तरो 72 गुमराह जमायतुनि खां तुंहिंजे ईमान खे ख़तरो गाफ़िल थी न घुम प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह पाक फरमाए थो इत्तक़ुल्लाह ये चाही तो तुझो ईमान तुझो अमल शैतान खां बचे ऐं नफ्स नादान खां बचे त इत्तक़ुल्लाह मां रब जो ख़ौफ दिल में धार जिची जिंदगी गुज़ार तो तुझे मथां न शैतान जो वार हलंदो न नफ्स जो वार हलंदो पर चाही तो त 72 गुमराह जमायत खां तुझो ईमान बचे तुझो अक़ीदो बचे तुझो नज़रियो बचे त पोइ वे वञी वठतन कलम जन जे हथ में अॻ मटाए अॻियां हारे ॿिया लिखनि पोइ पनूं सो पाड़ीन जंहिं में मिलण मोहम्मद जो इलाही तो आशिक़नि जी ख़ल्क़ी अहिड़ी ज़ात के विहन वाटनि ते के जागन सारी रात पुत्र फुटे प्रभात वनी मेलो कन मोहम्मद से वो जेकॾहिं 72 गुमराह जमायत खां ईमान बचाइणो आहे त पोइ वलीअनि जो साथ ॾे अल्लाह वारनि सां गॾु थी ख़ुदा वारनि जे हथनि में हथ ॾे पोइ तुंहिंजे अक़ीदे तुंहिंजे ईमान खे लह अॼु बि दुनिया में जन जा हथ वलीअनि जे हथ कई न कई अल्लाह वारे सां निस्बत में वाबस्ता है अॼु बि ईमान उन्हनि जो अॼु बि नज़रियो उन्हनि जो वञी बचो के माण्हू केॾा विया त केॾा विया ॾिसो न हाणे मांजी बची वियो थिए त अणॾिठे अलाह ते ईमान अणॾिठे अलाह खे नथो ॾे अहिड़े क़िस्मनि जा माण्हू दुनिया में पैदा थी विया पंहिंजे जेके नौजवान वो होशियारी सां हलनि कई अहिड़े तबिके जा माण्हू पैदा थी विया जमायतूं पैदा थी वियूं साईं कई महिल फरमाए अहिड़ो वक़्तु मुंहिंजी उमत ते ईंदो जो सुबुह जो मुस्लमान त शाम जो काफ़िर शाम जो काफ़िर सुबुह जो मुस्लमान यानी अॼु हिन जी ॻाल्हि ॿुधी शाम जो ॿी जी ॿुधे वरी कमु लही वियुसि वरी डोली ॾिकी वरी सुबुह जो का कैसेट आज के रसूल जी ॿुधे त वरी ॿुधे ईंदो रस्ते ते वरी शाम जो ॿियो को बयान ॿुधंदो त कम खां ईंदो अहिड़ा फितना उथंदा जीअं हाणे ॾिसो पिया उमरकोट वारो वाक़ियो ॾिसो हाणे इन्हनि माण्हुनि खे ज़रूरत कहिड़ी आहे नथा मञो त न मञो धूड़ पायो अवां बेअदबी छो था कयो आशिक़नि जी दिलि आज़ारी छो था कयो अवां जंहिंखे वञी मञो धूड़ पायो
अल्लाह के महबूब के खिलाफ ये कड़ी कई गालायो तो सुन्नी मुसलमान चुप करे ना आज तो सड़े मैदान निकले अरे दुनिया के महबूब के को आशिक नथो कख से वो तो असांजी जान वो तो जाने आलम इस प्यारी सूरत नूर मैं की आँख जान आँख या जाने जहाँ था सच आँख ते रब दी शान आँख जिस शान तो सब शान बढ़िया दोस्तों असां ते यार कर मिलाद मलाए मीडिया ते इंटरनेट ते ए मजमा देखारे एवन गुस्ताखन के दासन चलियो पे कयो तो खबरदार मता समझो तो मदीने जो मीर ये लखे करोड़े गुलाम दीवाना साइंस ये असांजा जलसा ये असांजा इज्तिमा ये मुझा प्यारा दुश्मन जी दीवारुनि में चढ़ाई मुझे आनंद मुल्कन जा मानू ये निसन था असांजा मजमा असांजा जलसा असांजा जुलूस तो पंहिंजे ॿारनि खे बि चवनि था मुस्तफ़ा मदीने जे मीर जे ख़िलाफ़ ग़लत लॻा ठाहिजो न त इहे आशिक़ाउनि खे पीछ दोस्तों वकूलू मा सादिकीन ये नजरियो बचाई तो ईमान अकीदो बचाई तो तपो अल्लाह वारन सा गड थी वो बालो दे चंदो रज तमे लजपाला जे लड़ लगिया मेरे पल्ले भरे रहंदे मेरी आसा उम्मीदां दे सदा बूटे हरे रहंदे कोई भी लोड़ नहीं पैदी मैनू दर दर ते जावन दिए मैं लजपाला मैं दस्तगीर दा मंगता हाँ मेरे पल्ले भरे रहंदे दुआ मंगिया करो संदियो किसे दा पीर न रुस जावे दुआ मंगिया करो संदियो किसे दा पीर न रुस जावे जिना दे पीर रुस जावन ओ जीविंदे भी मरे वली अल्लाह दे प्यारे नी कैसा सुनिया दे सहारे नी वली अल्लाह दे प्यारे नी के असा सुनिया दे सहारे नी जेड़े वलियानू नहीं मनदे ओ जहन्नम विच सड़े दुनिया में क्यों कैसा को कैसा गदाई रसा सोनी दस्तगीर से जे जा नारा सिर्फ सकरत में ना ठर फल मुझा प्यारा दोस्त अजबो अजब नारा छा लगन भे तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ का वठदा पीर फकीर तालिब मुझो मुर्शिद तू साईं तो साईं पर असांजे लाड़ में करे चाचा जी हयात में ना अचण थे बुजुर्ग की ज़ियारत करे जाती शहर में पीर मुगल बीन बादशाह
जेके कुतुबुल अक्ताब जो लक़ब ॾिनो बार करते साईं श्री में वाहिद दुनिया जी दरबार जंहिंमें अंदर को बि न विधो हिकिड़ो माण्हू ठही कबीले मोर जा पर खणी मथे ते अची चादर विझी अंदर वेंदो छो जो अंदर साईं सां गॾु आयण जी दफ़न हेॾे होॾे न्याण जो हुकुम न आहे सिर्फ़ सफ़ाई करे वरी मोटी इहो इन जो हिकिड़ो पुटु ॼमंदो ही मरंदो पुटु संभालंदो अञा ताईं गादी न पई इन बुज़ुर्ग ये पीरो न पीर दस्तगीर जो सिंध में पहिरियों ख़लीफ़ा बादशाह पीर जो पहिरियों ख़लीफ़ो आहे नालो तक शेख सलामत अल मारूफ मौलवी बंसारा सही बगदाद शरीफ में पढ़ सही बादशाह पीर जे मदरसे में साईं जो मुरीद बचो ताल बदल छो पर ज़हन साईं जो थोड़ो फुल जल्दा पढ़ी न सघिया त पोइ वरी साईं जे मदरसे जूं मटियूं भरण छो साईं जी हवेली जूं मदरसे जूं मस्जिदूं दजरे दरिया में मशकू भरे मट भरी हिकड़े ॼाणे साईं बादशाह पीर दस्तगीर जे मदरसे जी सालियानी मोकल थी पोइ असांजे मदरसनि में इम्तिहान वठिबो आहे सालियानी मोकल जे दौरान इम्तिहान थींदो आहे साईं बादशाह पीर फरमायो त हिन साल वाका ॿियो इम्तिहान कोन थो वठां सिर्फ़ हिकिड़ो सुवाल आहे जेको रूहानियत सां तालुक रखे थो उहो सवाल जेको बि टोड़े वेंदो न सिर्फ़ हुनखे पग बल्कि मां पंहिंजी ख़िलाफ़त बि ॾींदुसि ऐं पंहिंजी दस्तार बि हवाले कंदुसि शागिर्दनि जो काफ़िया तर्ज बुदूरी या कई हदीस जे किताब में सवाल हूंदो सरफ भाई नारो वग़ैरह हिदायत जो सवाल हूंदो सीखो हूंदो पर हे सवाल हो कोन साईं फरमायो हाणे अचेव थो सवाल हीअं पंहिंजो हथ मुबारक जनाजी मथे खणी वरी ये बार अचे न हेठि यकदम हेठि आणे वरी मुठ खे बंदि फरमायूं ॿुधायो मुंहिंजी मुठ में कहिड़ी शइ बंदि आहे हाणे सभिनी रुका कहिड़ी शइ पर भञी न सघियसि हेरा बादशाह पीर जी हवेली मस्जिद मदरसे जे पाणी भरण वारो साईं शेख सलामत मुग़रबी बादशाह रहमतुल्लाह अलैह पे आयो मशकूम भरे वेठो आयो सवे शागिर्द परेशान बेटार साईं जी मुठ मुबारक हिया पान वेजा आया अर्ज कयूं मुर्शिद करीम अज छा गाला शागिर्द खामोश अवां जी मुठ बंदा छा गाला साईं फरमायो अज मुंहिंजो हिकिड़ो सवाल आहे हे सभु मोकल करे ॻोठ पिया वञनि साल पूरो थियो आहे मां अॼु हिननि खां इम्तिहान कोन वरितो आहे हिकिड़ो सवाल पियो कयां त मुंहिंजी मुठ में कहिड़ी शइ बंदि आहे प्यारा मुस्लमान भाइरो शेख सलामत मौलवी बादशाह मशकूर रखी पाणी जो अर्ज़ के सुन पोइ हे ॿुधाए न सघिया ऐं तूं न हिननि मां अञा ताईं को बि आपरे कोन थो ॿुधाए छे मौलवी बादशाह अर्ज़ कयो साईं फ़क़ीर खे इजाज़त पर मां बि कोशिशि कई प्यारा मुसलमान भाइयों साईं फरमायो जनरल
सवाला सभिनी खे मोकला जेको भॼे साईं मुगल बीन बादशाह रहमतुल्लाह अलैह साईं वाला कहिड़ी बोले शुरू कयो अल्लाह अल्लाह साईं साईं कहिड़ी सी हलायो किसे पता हलायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइयों साईं फरमायो समाज चंदला तो के भी इजाजत साईं मुगल बीन बादशाह रहमतुल्लाह अलैह मथे न्यारो हेठ न्यारो हेडा न्यारो हेडा न्यारो हेडा न्यारो पवित्र निहारो पाण अर्ज कई मुर्शिद रब न भुलाए तमाम मच्छी जो बच्चो खणी वञो साईं मुठ खोली मच्छी जो बच्चो खणी फरमायो मोर बीन हे इल्म किथां आयो तू तो पढ़ियो भी नहीं अर्ज की सोच तो दस्तगीर जी जड़ जी तुझी ड्यूटी दी तो ये चाचा हाजी वाला की ड्यूटी दी दस्तगीर सा यारी वाला यार ही कया या ड्यूटिया दस्तगीर जी सही दस्तगीर बादशाह इन्हनि जे लाइ फरमायो अहिड़ो मुंहिंजो मुरीद बेईमान थी ईमान सां लालाणो कंदो ईमान ते ख़ात्मो थींदो से मुग़ल बीन बादशाह रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो क़िबला तुंहिंजी मटकिन भरण जे करे तुझे आस्थाने जी खिदमत जे करे रब एतिरो नवाज़ियो आहे तू मथे निहारिम तो ला मकान ते नज़र हली वई जा शइ जिते रब ठाही आहे उहा उते रखी हुई हेठि निहारिम त तहत सरा ताईं मुंहिंजी नज़र वई हर शइ जिते रब ठाहे रखी आहे उते हुई चईं ॾिसण में निहारिम हर जाइ हर शइ जिते आहे उते आहे समुंड में निहारिम त हिकिड़ी मच्छी आहे उनजो फेरो कॾहिं हेॾा थी वञे कॾहिं हेॾा थी वञे पक पक सम्झम इन मच्छी जो तो बचो खणी या दस्तगीर जे दर जी गुलामी जो फ़ाइदो मटकिन भरण जो फ़ाइदो तैयारी कर खर्च कर देगियो लाल मानू फुराए बादशाह पीर जो शान ॿुधण या घट ड्यूटी न घट ड्यूटी न आहे यार ही मारी जन तुझी कया रिज़्क़ में बरकत तुझे पया यार ही मारी जन तुझी कया रिज़्क़ में बरकत तुझे पया परवा पंजूना हेल नहूना परवा पंजूना हेल नहूना आई दे चीज़ा छोना अमीर तालिब मुझो मुर्शिद तू दुनिया जारे पर दम दस्तगीर तालिब मुझो मुर्शिद तू आने साईं जाने शान मौलानी किसे मुग़ल भी न हाणे असां वारी ड्यूटी छॾ हाणे वञ पंहिंजे आबाई इलाइक़े जाती शहर उते वञी मुंहिंजो कादरी सिलसिलो हलां साईं फरमासी आऊं त नंढो आयो हाणे अला पवंदुसि बुकुल अॼु बि चइजा हाजी साईं वारी दरगाह जे अॻियां पथर पियो वॾो कारो हाणे तो वरी पेती में बंदि करायो अॻे इहे ॿाहिरि न हूंदो उन में हिकु आङिरियूं हिकिड़ो अंगूठो जो निशान साईं बादशाह पीर उन पथर में उन आङिरियूं अंगूठो विझी हीअ जो लोॾे उछलायो त जाती शहर में किरियो साईं फरमायो मुग़ल में हाणे पका ई छॾ जंहिंखां मच्छी जो बच्चो लिखी नथो सघे उन खां दस्तगीर जो हेॾो सारो पथर कीअं लिखंदो
वञी ॻोल्हे प्यारा मुसलमान भाइरो पोइ साईं मुग़ल बादशाह जाती जे शहर में आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो फैज़ जा चरिया पलटाए जॾहिं बादशाह पीर जी ख़िदमत गुज़ार मट भरण वारो जो इहो शान आहे संदसि शान ही आहे मुरीदी ला तख़फ़ मुंहिंजा मुरीद टिच न पाण लोॾे जे आसमान जो सायो ज़मीन ते आहे ईअं मां दस्तगीर जो सायो मुर्शिद जो दस्तगीर जंहिंखे लहर न लोॾो जिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोॾो चोरनि खे अबदाल बनाए ओझा किनरा जो बख्शाए ओझा किनरा जो बख्शाए जेके सैयद जी आऊं पीर तंहिंखे लहर न लोॾो मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो यार ही मारे करण सवाबा दुश्मन लाए ही चियरे अजाबा दुश्मन लाए ही चियरे अजाबा जंग मिस्रू विराया खीर तंहिंखे लहर न लोॾो मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो शफी मोहम्मद शाद सदाए पूरन शल बगदाद घुराए शफी मोहम्मद शाद सदाए पूरन शल बगदाद घुराए जो जीलानिया पीर तंहिंखे लहर न लोॾो मुर्शिद जो दस्तगीर तंहिंखे लहर न लोॾो अल्लाह जी मुंहिंजी हाज़िरी दस्तगीर जे सदके अल्लाह को ॾुखियो ॾींहुं न ॾिसो वेरा वध हूंदो आबाद हूंदो सदाई हाणे उची पियो सलाह सुसलाह पढ़ंदो पाए साईं जो यारहीं शरीफ़ जो लंगर मूंखे नसीब या नबी मुस्तफा मदनी भलारा बेकसम जा भर झलारा खालिक अकबर जा प्यारा ये जमायत परती थई सुहारा या नबी रसूल या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह। दोस्तों आखिरी वक्त माँ पी जो अदब एहतराम कयो वॾा ॿार नियाणियूं घर छॾंदा भेणुनि जा हक़ अदा कयो ग़रीबनि मिस्कीननि सां भलो हलो अहिड़ो अख़लाक धारियो अहिड़े अख़लाक सां ज़िंदगी गुज़ारे हितां वञो जो खणण वारा चवनि त हाय हाय हितां लॾड़ो खणी
लालन लॾींदा पिया वञो प्यारा पहिरीं नाता छिनियो पाड़ो छॾींदा पिया वञो खिलायो छॾनि से सेज रुआरे हलिया मिठा मोर माण्हू अॼु विसारे हलिया दोस्तों ऐं जॾहिं मदीने वारे साईं दस्तगीर सां गॾु उथूं त सभु पीर दुनिया जा चवनि त जहिड़ो मुर्शिद आहे तहिड़ा मुरीद मदीने वारे साईं सां गॾु बीहूं त सभु नबी चवनि उन्हनि जी उम्मतूं त जहिड़ो घोट आहे या अल्लाह या अॼु कोई प्रोग्राम जन बि प्रोग्राम करायो आहे उन्हनि जे पारां कबूल जिन अची यारहीं शरीफ़ जे प्रोग्राम खे सीखारियो आहे आबाद कयो उन्हनि खे घरनि बचनि ॿारनि सुठो आबाद जन हीअ यारहीं मलाई आहे उनजे रिज़्क़ रोज़ियुनि में ॿीड़ियूं पटियूं बरकतूं शिफ़ाऊं अता फ़रमा बीमारियुनि मुसीबतुनि आफ़तुनि शामतुनि बलाउनि खां बचाए हीअ जेका जमायत आई आहे जहिड़ा हिननि जा पेर हुजनि उन ख़ैर जे दिलि जूं मुरादूं पूरियूं फरमा अॼोके यारहीं शरीफ़ जो सवाबु आमना जे लाल जी बारगाह खां हज़रत गौस पाक जी बारगाह में पहुचा ॿिन्ही हस्तियुनि जे सदके इहो सवाबु जुमला मोमिनीन मोमिनात मुस्लिमीन मुस्लिमात सभिनी जे दरबार में शामिल या हय्यू या क़य्यूम जेके बीमारनि खे शिफ़ा या अल्लाह जेके बेरोज़गार में हलाल रोज़ में बरकत मुंहिंजा मालिक साईं जेके गुज़ारे विया उनजी बख़्शिश साईं मुर्शिद साईं नूर मोहम्मद शाह जीलानी दामत बरकातुल आलिया वाले जो सफ़र आसान रुकावट दूर फरमा आसानी सां काफ़िले समेत मुंहिंजा मालिक साईं चाचा हाजी वाले खे आबाद फरमा सदर खानदान पोता घर थड़ सब आबाद फरमा इन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला शफीना मुहम्मद सब पंहिंजी पंहिंजी जान